हेलो दोस्तों, छा हाल आहे? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? सो 3 ॾींहं जे 4 ॾींहं अॻु मां हिकिड़ी वीडियो ठाही त मौसम जा अॻियां 10 ॾींहं कीअं गुज़रंदा। सो लॻभॻि उहे ई गुज़रनि था पिया मौसम। ऐं 4 ॾींहंनि खां वठी ईंदड़ 6 ॾींहंनि ते 10 ॾींहं पूरा थी विया त का बि बरसाति, मींहुं या चोमासे सिस्टम कोन्हे को। पर जीअं 10 ॾींहं पूरा थींदा, माना हिन छंछर ते, आचर ते, सूमर ते, शायदि अंगारे ते 17 तारीख़ खां छंछर ते उत्तर सिंध खां मींहुं एंट्री कंदो। ऐं 18 ते वरी थर पहुचंदो, लाड़ वसंदो, ठट्टो, कोहिस्तान, कराची। सो तफ़सीली अहवाल कुझु हिन रीति आहे त 17 तारीख़ खां यानी कि छंछर खां 4 ॾींहंनि ताईं 17, 18, 19, 20 सिंध जे तक़रीबन हर इलाइक़े में, चाहे घोटकी हुजे, हेठि अचो, ज़िलो घोटकी जो मतिलबु ज़िलो घोटकी आहे, सखर, खैरपुर, नौशहरो, नवाबशाह, सांगड़, हैदराबाद, मटियारी, टंडोलिया, सभु तालुकात ज़िला, मीरपुर ख़ास, उमरकोट, थर, बदीन, ठट्टो, सिजावर। अञा ओलह पासे हलो त वरी कराची बि अची वियो, उहो वसंदो। जामशोरो हुजे, दादू हुजे, लाड़काणो, कंबर, शहदादकोट, शिकारपुर, जेकबाद, कशमोर। हाणे त मां सभिनी शहरनि जा ऐं ज़िलनि जा नाला खयां आहिनि। सो हे माना हिन वक़्तु जेका अपडेट आहे, सिस्टम चेंज बि थी सघे थो, पर घणे भाङे चांसिस इहे आहिनि त सुठो मींहुं पवंदो विचोले में, थर में ख़ासि तौर ते, लाड़ में, ठट्टो बदीन, सिजावल ऐं कराची में। हिन वक़्तु ताईं जी इहा अपडेट आहे। इहा अपडेट जीअं ई का चेंज थी त तव्हांखे ज़रूरु शेयर कंदासीं तव्हां सां। उत्तर में मींहुं पवंदो ऐं उत्तर में निस्बतन घटि पवंदो, पर लाड़ में, ॾखण सिंध में ऐं थर में घणो पवंदो बाक़ाइदे। जेकर पाण मिलीमीटर्स वरी तव्हां पुछंदा घणा असांजे शहर में घणा मिलीमीटर पवंदा। सो मिलीमीटर में जेकर पाण ॾिसूं त थर में त काफ़ी सुठा इम्कान आहिनि, 100 मिलीमीटर खां मथे। ठट्टो बदीन, लाड़ सॼो 100 मिलीमीटर खां मथे। कराची 100 मिलीमीटर, हैदराबाद जे आसपास जे इलाइक़ा 100 मिलीमीटर। इहो जेको तव्हांजो लोअर हाफ सिंध आहे, माना हैदराबाद खां हेठि वारा इलाइक़ा, मीरपुर ख़ास खां हेठि वारा इलाइक़ा, उमरकोट समेत सॼो थर हेठि थी वियो ॾखण, ठट्टो बदीन, सिजावल, कराची। इन्हनि में 100 मिलीमीटर जे लॻभॻि मींहुं पवण जा सुठा इम्कान आहिनि। घटि वधि थी सघे थो, वरी तव्हांखे अपडेट ॾींदासीं। विचोले में 50 खनि, उत्तर में घटि पवंदो। मां वरी रिपीट कयां थो, हिन वक़्त जी अपडेट मुताबिक़ वरी चेंज बि थी सघे थो। का अहिड़ी तब्दीली आई, चेंज आई त तव्हांखे अपडेट ज़रूरु कंदासीं। सो हे सिलसिलो 22, 23 ते ख़तमु थी वेंदो। पोइ अॻियां वरी कुझु ॾींहं कोन्हे मींहुं। ऐं अगस्त जे आख़िरी हफ़्ते में बस सिस्टम एक्सपेक्टेड आहे, पर इट्स टू अर्ली, फ़िलहाल कुझु चई नथो सघिजे। जीअं अगस्त आयो त पोइ वरी तव्हांखे अपडेट कंदासीं, या अगस्त जे आख़िरी हफ़्ते में या सेप्टेम्बर में। सो हे जेको मींहुं सिलसिलो अची रहियो आहे, इन मां अहिड़ो को वॾो नुक़सान जो ख़तरो न आहे, बाक़ी फ़ाइदो ई थींदो। छो जो पोयनि यको महीननि में थर में को ख़ासि मींहुं न पियो आहे। विचवाड़ी हल्का सल्का पिया आहिनि, पर सुठो मींहुं जेके थर जी ज़रूरत आहे, उमेद बि आहे ऐं दुआ बि आहे थर में मींहुं पवे ऐं भलो थी आबादगारनि जो, मिसकीननि जो, थरियुनि जो। छो जो मींहं ते डिपेंड कंदा आहिनि ऐं हुननि जी लाइफ लाइन जेका आहे उहा मींहुं ई आहे। ठीकु थी वियो। बाक़ी हींअर अगस्त जोबन में आहे, मिड अगस्त अची वियो आहे। हिन वक़्तु मुंहिंजी ख़्याल में सॼी सिंध में फसल काइजी चुका आहिनि, वण बि काइजी चुका आहे, बल्कि लाड़ में त चूंडा बि शुरू थी विया आहिनि। सारियूं बि किथे रोंबा बि निकिरी विया आहिनि, किथे वरी सारियूं लही बि पियूं आहिनि। सो मुंहिंजे हिसाब सां हे वक़्तु जेको आहे न, माना सिंध सॼी ग्रीन हूंदी आहे, सरसब्ज़ हूंदी आहे, थर खां वठी काचे ताईं, कोहिस्तान।
कुछ इलाइक़ा मींहं ते डिपेंड कंदा आहिनि, पर पोइ बि थर हींअर सिंध पूरो साओ आहे, सरसब्ज़ आहे। माण्हू पंहिंजी बसि फसल तयारु करण में आहिनि ऐं खैरपुर वारा ॾोका खणी विया माण्हू, खजी जी फसल थी वियो। दरिया जी पाणी जी पोज़ीशन मां तव्हांखे पोयां ॿुधायो हुयो त गुड्डू बैराज वटि 4,30,000 ताईं पाणी पहुतो आहे। थी सघे 20,000 ॿियो वधे, पर 4,500 4.5 लख इहो मैक्सिमम फिल आहे हिन वक़्त जो। ईंदड़ 10 ॾींहंनि में पंजाब में माना सुठो मींहुं वसे थो पियो, बल्कि काफ़ी सुठो। कश्मीर में ऐं चिनाब जो जेको कैचमेंट एरिया आहे उनमें बि मींहुं बाक़ाइदे पियो आहे। थी सघे थो कुझु पाणी अचे। जेकर 4.5 लख खां मथे फिलो हिन वक़्त ताईं चांसिस न आहिनि त को वेंदो। तरबेला डैम तक़रीबन भरिजी वियो आहे, सिर्फ़ु 4 फुट रहियल आहे। सो उहो पाणी जेको अचे थो 3 लख क्यूसेक उहो सिंध हेठि ईंदो। तौंसा जी खणत आहे, चश्मा बैराज जी खणत आहे, त ॾिसूं हाणे उहो घणो थो पहुचे। त बहरहाल जेकॾहिं पाणी जी अवेलेबिलिटी ॾिसूं ख़ासि तौर ते लाड़ जे आबादकारनि जे लाइ, त अञा 1 महीनो सम्झो त काॾे वई न आहे। माना 15 सेप्टेम्बर ताईं लाड़ वारनि खे पाणी जाम मिलंदो ऐं समुंड खां हेठि बि पाणी वेंदो। त जेके केटी बंदर, शाह बंदर, काफ़ी हेठि जेके बिल्कुलु डेल्टा जे इलाइक़े जा माण्हू आहिनि उन्हनि खे काफ़ी मदद मिलंदी। इन हवाले सां पल्लो बि शायदि ईंदो। छो हिन वक़्तु हिन साल जून में पाणी वञणु स्टार्ट थी वियो हो, त उन हिसाब सां त हींअर पल्लो काफ़ी कद में वॾो हूंदो, साइज़ में मतिलबु 3 महीना पाणी समुंड वियो आहे। अञा 1 महीनो वधीक वेंदो सेप्टेम्बर ताईं। थी सघे थो लेट मॉनसून सिस्टम कुझु हुजनि, सेप्टेम्बर आहे उनजे शुरू में या मिड ताईं 15 सेप्टेम्बर 20 सेप्टेम्बर ताईं चांसिस मौजूदु आहिनि। सिस्टम ईंदा ॿिया बि, सो उन्हनि जी अपडेट तव्हांखे ॾींदा रहंदासीं। फ़िलहाल जी अपडेट इहा आहे त मींहुं अचे थो। 10 ॾींहं गुज़री वेंदा, माना गुज़री विया। छंछर ते 10 ॾींहं पूरा थींदा लॻभॻि। अच्छा, सिस्टम में कुझु कलाक हेठि मथे थी वेंदो आहे। जिन सां हाणे आचर ते माण्हू चवनि पिया, पर मूंखे लॻे थो सिस्टम छंछर ते पुॼी वेंदो। थी सघे थो 10-12 कलाक अॻु बि अची वञे। सो उत्तर सिंध खां शुरूआति थींदी ऐं पोइ हेठि ताईं वेंदो। घणो जो ज़ोर जेको आहे फ़िलहाल अपडेट मुताबिक़ लाड़ा, थरा, कराची आहे। ठीकु आहे न? थैंक यू।